नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे दादू में ख़बर ॾींदा हलूं त दादू में मासूम ॿारनि जो पीउ जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज। पुलिस जी रवायती ख़ामोश बरक़रार। असांजो पीउ असांखे खपे। धाड़ियल चवनि था त 2 खां 3 लख रुपया ॾियो, पोइ तव्हांजे वालिद खे बाज़ियाब कंदासीं। गरीबन जो आवाज़ ॿुधो छो नथा। असांखे पंहिंजो बाबा खपे। पुलिस आई ही करे। धाड़ियल चवनि था 2-3 लख जो पहुचा ॾींदासीं। ग़रीब माण्हू असां काथां पैसा आणियूं हेॾा। वज़ीर आज़म खे असां चऊं था असांखे पंहिंजो बाबो आज़ाद कराइजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।